कॾहिं कॾहिं कननि में अहिड़ा आवाज़ ईंदा आहिनि जिन जो हक़ीक़ी दुनिया सां को वास्तो नाहे हूंदो। इहे आवाज़ ॿियो केर बि ॿुधी नाहे सघंदो ऐं रुॻो अव्हां खे ई ॿुधण में ईंदा आहिनि। ख़ामोशी हुजे या निंड करण वक़्तु अक्सर अहिड़ा आवाज़ माण्हुनि खे ॿुधण में ईंदा आहिनि, पर माण्हू इन खे नज़रअंदाज़ करे छॾींदा आहिनि। हीउ नज़रअंदाज़ करण जहिड़ी का आम ॻाल्हि नाहे, पर साइंसी तौर ते ही हिकु बीमारी आहे जंहिंखे टेनिटस चयो वञे थो। हिन बीमारी जे करे कननि में गोड़ ॿाहिरियां आवाज़ जे करे ॿुधण में नाहे ईंदो, पर 15 खां 20% माण्हू हिन बीमारी में जकड़ियल आहिनि, जिन में अक्सर वॾी उमिरि वारा माण्हू शामिल आहिनि। इन जा सबब उमिरि वधण, कन में ज़ख़म थियण या का ॿी ख़राबी थी सघनि था। कॾहिं कॾहिं इहे आवाज़ एतिरा भवाइता हूंदा आहिनि जो बाक़ाइदा ठका ॿुधण में ईंदा आहिनि, पर पाण मुरादो बंदि थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं इहो आवाज़ दिलि जी धड़कन सां वॼणु शुरू थींदो आहे ऐं उन वक़्तु डॉक्टर बि इहो आवाज़ ॿुधी सघंदो आहे। हीअ आवाज़ रुॻो ज़िंदगी मुतासिर नथा कनि, पर हिननि सां थकावट, ज़हनी दबाव, निंड जी ख़राबी, ध्यानु ॾियण में घटिताई, याददाश्त जी कमज़ोरी ऐं मथे में सूर बि पइजी सघे थो। घणा माण्हू इन्हनि ते ध्यानु नाहिनि ॾींदा, पर जेकॾहिं अव्हां जी ज़िंदगी मुतासिर थिए थी या अव्हां परेशानी ऐं डिप्रेशन महसूसु करे रहिया आहियो, त इन सूरत में डॉक्टर वटि वञणु बेहद ज़रूरी आहे, छो त मेडिकल ट्रीटमेंट सां आवाज़नि खे ख़तमु करे सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk